धरती टीवी जे ऐलानियल सकाफ़ती दिहाड़े ते समूरी सिंध सकाफ़ती रंगन में रंगजी वही। मुख़्तलिफ़ शहरनि में सह पई रवादारी वारी सिंध जे सिरे हेठि सकाफ़ती ईद मल्हाई पई वञे। हर पासे सकाफ़ती रंगन जी बहार। पकनि पोढ़नि औरतुनि ऐं ॿारनि धरतीअ सां इश्क जो इज़हार लाइ सकाफ़ती वेस ओढ़े वरिता। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ास ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि तोड़े ॻोठनि में रैलियूं ऐं तक़रीबूं। सकाफ़ती ईद जी मुख्य तक़रीब कराची प्रेस क्लब अॻियां थींदी। माण्हू पहुचणु शुरू। तक़रीब में नामियारा फ़नकार सुरनि जी वर्खा कंदा। सदर आसिफ अली ज़रदारी, पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर माद अली शाह तरफ़ा मेराणे बादी जे अमी सकाफ़ती विरसे शानदार रिवायतनि ऐं लाज़वाल क़दरनि जे अकासी कंदड़ सिंधी सकाफ़त जे ॾियारे जूं सिंधी माण्हुनि समेत समूरनि पाकिस्ताननि खे दिली वाधायूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त सिंधी सकाफ़त जो ॾियारो सिंध जे सॼो पुराणो विरसो आहे। हमायंगी, रवादारी ऐं बदीअ जो मज़र आहे। सिंध सूफ़ी बुज़ुर्गनि जी धरती आहे जेका सदाई अमन, भाईचारी ऐं मोहब्बत जी रोशनी जो मीनारी आहे, जंहिंजे ताद ऐं भाईचारी जे पैगाम नसलनि खे मुतासिर कयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध जी सकाफ़त खे महफ़ूज़ रखण ऐं हथी वठाइण ते ज़ोर ॾिनो। सेंट्रल जेल कराची में भी सकाफ़ती रंगन जी बहार। शानदार तक़रीब। कैदी सकाफ़ती रंगन में रंगजी विया। रागी अहमद मुग़ल कैदियुनि अहलकारनि खे क़ौमी गीतनि ते झुमाए छॾियो। जेल खाते जे सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी, आईजी जेल काज़ी नज़ीर अहमद, डीजी जेल कराची हसन सहतो समेत अमलदारनि ऐं कैदियुनि जी वॾे अंग में शिरकत। कैदियुनि अहलकारनि बि सिंधी गीत ॻाए धरतीअ सां मोहबत जो इज़हार कयो। परडे में भी सिंध जा सकाफ़ती रंग निरपार। अमेरिका के शहर न्यूयॉर्क में सिंधियुनि वेलो मचाए छॾियो। टाइम्स स्क्वायर ते सिंधी सकाफ़ती वेस बेरे शरीक सिंधी गीतनि ते झुमरियो। सकाफ़ती मेले टाइम्स स्क्वायर ते ईंदड़ हर माण्हुनि खे मोहे छॾियो। सानाक वारनि जो चवणु आहे त सोच सम्झनि साज़िश ते ताक़तवर धुरियूं मज़हबी इंतापसंदी खे हथी वठाए रहियूं आहिनि। पर सिंध जा माण्हू पंहिंजी रवादारी वारी सोच, जियो ऐं जीअण ॾियो जी पॉलिसी तहत सभिनी मज़हबनि जो एतिराम, इंसानियत, उतम वारे असूल खे कॾहिं बि न छॾींदा। कोरिया में सकाफ़ती जे मौक़े ते सिंध वासियुनि कोरियन शहरनि खे अजरक ऐं टोपी जा तोहफ़ा पेश कया। सकाफ़ती ॾियारे ते अजरक ऐं टोपी पाए सिंध सां मोहब्बत जो इज़हार। कोरियन शहरनि तरफ़ां सिंधी सकाफ़ती ॾियारे ते पाकिस्तानी क़ौम खे वाधायूं पेश।